अस्सलामुअलैकुम तव्हां ॾिसी रहिया आहियो TN न्यूज़। ख़बर शामिल कंदासीं ॻाड़े खां। पीपल्स एम्बुलेंस सर्विस जे अमले खे सलाम पेश करियूं था, जेके चाहे ڪرونا वायरस जी वबा हुजे या का एमरजंसी हुजे। रئيس عبدالغني بهگياڙ। ख़बर موجب पीपी ज़िले ठठे जे अॻواڻ रئيس عبدالغني بهگياڙ पीपल एम्बुलेंस सर्विस 1036 ॻाڙो जो दौरो अमले खे सिंध जी ثقافती अजरकन जा तहफा पेश कया। इन मौक़े ते स्टेशन इंचارج ॻाड़ो غلام مرتضا چانڊيو तफ़सील ॿुधाईंदे चयो त हेसी ताईं 18,300 दफ़ा एमरजंसी सर्विस मुहैया कई आहे। इन मौक़े ते पीपी अॻवाण चयो त पीपल्स एम्बुलेंस सर्विस ठठे ऐं सुजावल जी आवाम खे बिलावल भुट्टो जो बहितरीन तोहफ़ो आहे। इन मौक़े ते सीनियर साफ़ी अहमद शाह बुखारी, रईस हमल खान मुर्गर बलोच, अकरम भोपाणी, सिकंदर अली वाडेलो ऐं ॿिया मौजूद हुआ। असां वटि फर्स्ट एड जी ऑक्सीजन हूंदी आहे, AED आहे असां वटि टोटल फ्री ऑफ कास्ट हितां खणी करे कराची जिना सिविल होस ताईं पुॼाईंदा आहियूं। मकली ज़रूरत हुजे, जिथे जी ज़रूरत हुजे, बदीन टंडो मोहम्मद खान हैदराबाद ताईं असांजी एमरजेंसी सर्विस कंदा आहियूं ऐं टोटल ख़िदमत ख़ालिक जे जज़्बे सां असांजो स्टाफ जेको आहे हिनखे परफॉर्म कंदो। रिपोर्ट ओस्मान समूह TN न्यूज़ ॻाड़ो केटी बंदर।